सोहना हरम सुभान अल्लाह जेका भी भलाई थे तो वो बाबा से मुर्शिद करे वो बाबा मुर्शिद दस्तगीर नो समझंदा जेके न को चवंदो त साईं हे ता ताबीज़ ॾिनो मथे सूर चढ़ियो पेट सूर चढ़ियो पियो लागियो आहे औलाद थी तो मुंहिंजा मुर्शिद यकदम उनखे हक़ लॻंदा अब चो दस्तगीर जी दुआ छा फरमाईंदा दस्तगीर पर असां तव्हांखे ॿुधाए छॾियो त दस्तगीर जे दर ते पुॼाइण वारो मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जी असांखे इश्क ॾिनो दस्तगीर जो त बाबा साईं ज़ामिन छो जो बाबा साईं मुर्शिद करीम 24 कलाक ई पंहिंजे मुर्शिद जे इश्क में फना केतिरा त वरी दस्तगीर जो न सॾरायूं वरी पंहिंजो सॾराइण शुरू कयो असांखे त वरी मुर्शिदनि सेखारियो ईअं त बाबा दस्तगीर खां सवाइ ॿेड़ो तरंदो ई ॾाढा सुभान अल्लाह था चओ ईअं न अञा वग़ैरह ओ शाल करी करम ते रखी भरम वाह सोना साईं तेरा सोना हरम ओ मैं काली को जी के कम दिया बस नौकर सोना तेरे तर दिया हाथ मत करे भेजो दस्तगीर जनाब ओ मैं काली को जी के कम दिया अपने हाफिज़ शम्स या लफ्ज़ ॾाढा वणिया खोटो सिको हूंदो आहे एतिरी बि असांजी हैसियत कान्हे मुर्शिद पर जेॾी महिल न खोटो सिको बि वरी जेकॾहिं अघिजी वेंदो आहे त पोइ छा थो थिए पारस थी वेंदो ओ मैं काली को जी के कम दी माना चए थो त मां त के कम जो ई न आहियां जॾहिं महिरबानी थिए भला त पोइ त वरी कम जो त जॾहिं नबीअ पाक जो हे न आहे भले थोरी वॾो माना पढ़ियल हुजे पर तबी वरी माना कंहिं कम जो कोन्हे पर जेकॾहिं न नबीअ जो नौकर आहे त पोइ भले हज़रत बिलाल वांगुरु रंग मुबारक सादो हुजे त बि हज़रत अमीर उमर जहिड़ो चवे त मां तुंहिंजो नौकर आहियां ॾाढा सुभान अल्लाह था चओ ओ मैं काली को जी के अदर गद जुड़ा ओ मैं काली को जी के कम दिया बस नौकर सुना तेरे दर दिया ओ शाल करी करम ओ शाल करी करम ओ शाल करी करम यारी दी रात तू भी खैरात ओ शाल करी करम या अल्लाह जी को दिल सा तो उन जे बच्चन के भी दुखियो नी रहे ओ शाल करी करम ते रखी भरम वाह सोना साईं तेरा सोना हरम ॾाढा भेज दस्तगीर ओनी जुमेदा थी बदर शरीफ गयुमा नाल यूसुफ ते शौकत जानब थियुमा ॾाढा सुभान अल्लाह चओ त मुर्शिद मदीने घुरा वई ॾाढा सुभान अल्लाह था चओ मुर्शिद सां जेके गॾु हुया शौकत जानब यूसुफ त वरी उन जा नाला बि विधा ओनी जुमेदा थियुमा बदर शरीफ गयुमा नाल यूसुफ ते शौकत जानब थियुमा ओ गादी जिन्स हुयुमा वरी गादीअ जो नालो बि ॾेई छॾियो ओ गादी जिन्स हुयुमा दीदार के तुमा वाह सोना साईं तेरा सोना हरम चो वाह सोना साईं तेरा ओ शाल करी करम चो शाल करी करम ते रखी भरम वाह सोना साईं तेरा सोना हरम असां
मदीने पाक वियासीं त खैबर जे किले ते मौला अली मुश्किल कुशा जेको फतेह फरमायो उहो बि ॾींहुं जुमे जो बाबा साईं रहबर सां जॾहिं असां खैबर जे किले ते वियासीं जुमो ई वञी खैबर जे किले ते पढ़ियोसीं। ऐं ॿी वरी अव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त अम्मा ताई हलीमा जेका मुंहिंजे करीमनि जी अम्मा आहे ताइफ़ खां हेठि 80 किलोमीटर हेठां माना उते जो वियासीं त सात कबीलो जाते सरगो जाते अम्मा बीबी पाक ताई हलीमा जो घर पाक उहो बि नसीब थियो। ऐं वरी वॾी ॻाल्हि आहे त ॿुधाईंदो साईं दिलि ठरी पवंदो दस्तगीर जे नाम सां वञा त जुमे जे ॾींहुं वरी हितां मदीने पाक में ॻाल्हि महबूबन करीमन जे अम्मा आमना साहिब जे मज़ार ते वियासीं उहो बि जुमे जो ॾींहुं ॾाढा सुभाणे अला कोन थी इहो अम्मा आमना साहिब जे मज़ार ते मूं पंहिंजो ॿार पाक वठी वियुसि न्याणी वठी वियुसि पुट वठी वियुसि सभु मेड़ करे वियासीं न्याणियूं वठी आऊं महूअ तुंहिंजे अम्मा जे दरबार में विया ॾाढा कमज़ोर असांखे ॿार थिया पोइ वरी करम बि ओड़ो ई थियो होशाल करी करम चओ होशाल करी दिलि सां चओ त करम तो ते बि थिए यारीअ जी राति आहे ख़ैरात मिले होशाल करी करम ते रखी भरम वाह सोना साईं तेरा सोना रम ओ सारी उम्र अञाणी थियम मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह पल न सियाणी थियम ओहण कबर दाहे वहम ओहण कबर दाहे वहम वाद मुझे मुर्शिद ओहण कबर दाहे वहम इथई ना उथई करी करम उहे थियो या को न थियो थियो त दिलि सां सुभाणे अल्लाह चए त मुर्शिद राज़ी थी पवे खिली वे होशाल करी करम ते रखी भरम वाह सोना साईं तेरा सोना हरम जाला महबूब जी माफ़ महबूब जे बच्चे जे माफ़ मौला कायनात मौला अली जे माफ़ हसन अमीर हुसैन शहीद करबला वारा जो असां ॾाढा कमज़ोर हसन अमीर हुसैन असां सभिनी जो